ऐं माण्हू एतिराम करियो सफ़ा डिॼो न, इहा ॻाल्हि तंहिं करे तव्हांखे आउं महिरबानी कंदुसि त हिकिड़ी अवेयरनेस ॾियो, ॿियनि खे सम्झाइणी ॾियो त बाबा हीअ वायरल आहे, तंहिं करे पंहिंजो ख़्यालु कयो, मास्क पायो ऐं खामखा जा उफ़ा न फैलायो। गवर्नमेंट ऑफ सिंध मेयरमेंट करे पई, अवेयरनेस ॾिए पई त ख़्यालु करियो, जेकर फैलिजी वई त पाण इन ते कंट्रोल करे कोन सघंदासीं। इन लाइ तव्हांखे आउं सभिनी जो महिरबानी आहे, तंहिं करे पंहिंजो ख़्यालु करियो, सभिनी जो ख़्यालु करियो। हुकूमत खे इहो मास्क कोन ॾिना आहिनि ग़रीब आवाम खे या कंहिंखे वञा मास्क हुकूमत जे तरफ़ां इशू न थिया आहिनि, उन वारे अदा गवर्नमेंट खे असीं इहो महिरबानी करे चऊं था त मास्क ॾिना वञनि, सभिनी खे मास्क ॾिना वञनि। छा आहे त वीचारा हिकिड़ा मास्क स्टोरनि ते बि कोन्हे, वीचारा जेके पोच वारा माण्हू आहिनि उहे मास्क वठी करे अवाम में विराइणु चाहिनि था, पर अवेलेबिलिटी न आहे। ऐं इहो स्टोरनि जी मोनोफली आहे, उहो स्टॉक महदूद करे वेठा आहिनि, पंहिंजनि खे ॾियनि था, ॿियनि खे नथा ॾियनि। जेकर 50 वारी आहे त उहो 100 में ॾियनि पिया। इन करे इहा अवेयरनेस ॾिनी वञे। गवर्नमेंट ऑफ सिंध खे असीं इल्तिजा करियूं था त इहो मास्क फ्री ऑफ कॉस्ट ॾिना वञनि सभिनी खे, त इहो अवाम वीचारी पंहिंजो तव्हांजो थोरो मञींदी। महिरबानी। हेल्थ जूं टीमूं हुजणु खपनि जेके अवेयरनेस अची ॾियनि हिते असांखे। हा, इहो साईं जो सुठो सुवालु आहे, क्वेश्चन आहे त हेल्थ जूं टीमूं मोहलनि में वञनि, अवेयरनेस ॾियनि त माण्हू में ॾाढो हिकिड़ो अफ़वाह फैलिजी विया आहिनि, तमामु माण्हू डप में वठिजी विया आहिनि, वीचारा घरनि खां महदूद थी विया आहिनि। तंहिं करे अवेयरनेस ॾिनी वञे बाबा अहिड़ी का ॻाल्हि न आहे, पर पंहिंजी हिफ़ाज़त करणु पंहिंजो फ़र्ज़ु आहे। स्प्रे जे हवाले सां तव्हां छा चवंदा? साईं स्प्रे त कोन थियो आहे, तंहिं करे असीं गवर्नमेंट ऑफ सिंध खे इल्तिजा करियूं था त इहो स्प्रे कयो वञे। इन लाइ त महिरबानी थींदी। ऐं मलेरिया ऐं डेंगी इन्हनि जा बि स्प्रे कया वञनि, उन्हनि जा बि कोन था थियनि। तंहिं करे हिन जा त मेयरमेंट इहो आहे त स्प्रे कयो वञे, इहो तमामु ज़रूरी आहे, हिकिड़ो प्री मेयरमेंट आहे। गवर्नमेंट जेको इहो ऐलान आहे 5 माण्हुनि खां वधीक गॾु न थियनि, पर असां जिते किथे ॾिसूं था सभु हुजूम करे वेठा आहिनि, कंहिंजी ॻाल्हि ॿुधनि ई कोन था। त साईं इहा हिकिड़ी इहा ई त ॻाल्हि त आहे न, तव्हां सुठो क्वेश्चन कयो आहे। अवेयरनेस आहे, माण्हुनि में अवेयरनेस ॾिनी वञे ऐं डिॼारियो न वञे। अवेयरनेस हिकिड़ी प्रोग्राम कया वञनि ऐं अवेयरनेस ॾिनी वञे ऐं इहे ऐलानात कया वञनि त अवेयरनेस ॾियणी ज़रूरी, तमामु ज़रूरी आहे। हिकिड़ी तमामु सुठो गुड क्वेश्चन साईं जिन कयो आहे। साईं जो महिरबानी कुर्ब। टीवी वारे असां शुक्रगुज़ार आहियूं जेकी सोच टीवी जेको हिनमहिल क़दम खणी रही आहे, सुठो क़दम खणी रही आहे। ऐं सुठो जेको हिनमहिल भाऊ जमानी साहिबु खणी पियो जे क़दम साफ़ जे हिसाब सां, त असां सिंध गवर्नमेंट साईं सैद मुराद अली शाह जेको क़दम अथव, जेको वारिस जो हले पियो हिनमहिल डेंगू वारी जेको इहो किरना वारिस हले पियो, सिंध हुकूमत ज़बरदस्त जेके ग़रीब जेके दुकान 15 ॾींहं जो फार्मूलो ॾियो वियो आहे त हीअ जेके दुकान बंदि थींदा, इहे ग़रीब माण्हू इहो रोज़गार किथां कंदा? पर खाए उहो त सही आहे, खाधे पीते शइ त उहा बंदि न थियणु घुरिजे, अहिड़ी का ॻाल्हि ई न आहे। जेकी हीअ दुकान बंदि थींदा, इहे मज़दूर माण्हू काॾे वेंदा, इहे किथे खाईंदा? जेकी मज़दूरी बंदि थी वेंदी, को इंटरज़ुल हुआ या हुआ साईं जो वाल साहिबु भलो सैद अब्दुल्ला शाह साहिबु, उहो बि दिलेर न क़दम कंदो। हीअ सिंध गवर्नमेंट सुठो कमु कयो आहे। बिलाल साहिबु जी टीम जेकी आहे या ज़ादा साहिब जी टीम ज़बरदस्त कमु करे रही आहे। ऐं हीअ आफ़त ई आहे, हिकिड़ी कुदरती आफ़त आहे त जेतिरो थी सघे क़ुर शरीफ़ खे ऐं अलाह जे रसूल खे जेको विसारनि था, अलाह जे रसूल जो जेको क़ुर शरीफ़ जेके बि आहिनि, जिते बि आहिनि क़ुर शरीफ़ जी तलावत कराइनि ऐं ज़िक्र हले, अलाह रसूल जी तारीफ़ कराइनि, जेतिरो इनशाला इहा बीमारी ख़तमु थी वेंदी। महिरबानी सोची साईं ज़बरदस्त क़दम कया आहिनि। जेकी मतिलबु सैलरी कटी वई आहे मुलाज़मनि जी, सैलरी कटी वई आहे, इनशाला इन में बि सुठो क़दम खणी वेंदा सिंध हुकूमत। वफ़ाक़ त असां सिंध सां वास्तो आहे, वफ़ाक़ सां त असां उहे बि असांजे ॿाहिरि आहिनि, पर असांजो साईं मुराद शाह जेको पघार कटी वई आहे, सैलरी नंढे मुलाज़म 1 खां वठी वेंदी आहे 21 ताईं ग्रेड ताईं, त उहो इनशाला इन बजट जेकी बि कट बि मुलाज़म जी इनशाला साईं मुराद शाह ऐं जेके आसिफ़ साहिबु वारा आहे, बिलाल साहिबु वारा, इनशाला उहे क़दम खणंदा। पर मां इहा गुज़ारिश आख़िरी में कंदुसि साईं मुराद शाह खे त जेके दुकान बंदि पिया थियनि, सिंध पुलिस बि सुठो क़दम खयो आहे, रेंजर्स बि सुठो क़दम खयो आहे, साहिबनि में सोच टीवी में सुठो क़दम खणी पियो अचे त हीअ जेके दुकान बंदि थींदा, 15 ॾींहं जो टारगेट वॾो आहे, उन्हनि जो ट्रांसफरेंस बंदि थींदा, वेन्यू बंदि थींदो, किथां वीचारा खाईंदा? त इन्हनि जे लाइ कुझु कयो वञे, वीचारनि जे लाइ कुझु सोचियो वञे, उन्हनि जे लाइ कोई रोज़ी जे लाइ कयो वञे। महिरबानी सोच टीवी। इमरान सां असां उन लाइ का बि शिकायत न आहे, असांखे का बि इमरान जे न्याज़ी जे लाइ असांखे का बि शिकायत न आहे। सुठो वज़ीर अलाब आहे, पर असांजो वास्तो पर सिंध सां आहे। असांखे जेको रोज़ी मिली आहे त पीपल्स पार्टी जे तरफ़ां मिली आहे, असांखे रोज़ी जेकी मिली आहे असां कयूं पिया। त हीअ वरी बि साईं मां मुराद शाह खे चवंदुसि, साईं अब्दुल्ला शाह वांगुरु उहो ई क़दम खणी थो अचे। वरी सुठी ॻाल्हि, नौजवान असांजो प्राइम मिनिस्टर आहे साहिबु, त इनशाला जेकी हुनजी टीम आहे, वरी बि मां इहो चवंदुसि जेको रिलीफ में कटियो वियो आहे गवर्नमेंट मुलाज़िम, उहे बि ग़रीब आहिनि, पर इहो रिलीफ साईं खे गुज़ारिश हथ ॿधी चवंदासूं
साईं खे हथ ॿधी चवंदासीं त साईं ज़ाया न कजो, उन ग़रीब जेके किरोना वारस आहे उन्हनि जो इलाजु कराइजो ऐं हॉस्पिटलियूं इहे कान कजो। महिरबानी सोच टीवी जी। ऐं जेके सिंध खुद इक़दाम आहिनि, जेके ग़रीब आहिनि, उहे ॾियारी ते कमाइण वारा आहिनि, उहे सभा बेरोज़गार थी विया आहिनि। इहो मसइलो इहो त आहे, जॾहिं हिकिड़ो त इहो ग़लति क़दम बि आहे पंहिंजी जॻह ते। हिकिड़ो माना साईं खे इहा गुज़ारिश था असां कयूं त हीअ ग़रीब आवाम तव्हांखे सुभाणे साईं वोट ॾेई चढ़िया आहिनि वीचारा। हीअ ग़रीब सदैव पीपल्स पार्टी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब मोहतरमा सां प्यार करण वारा हीअ आवाम सॼी ज़िंदगी तव्हां असां हिन सिंध धरती ॾिनी आहे। सिंध धरती जे साईं बार बार तव्हां ज़िक्र कंदा सिंध मां धरती जो। हिन सिंधियुनि वीचारनि मज़दूरनि जे भारत त साईं हिन खे विसारे न छॾिजो। हिन ग़रीबनि तव्हां सोचे क़दम जेको 15 ॾींहंनि जो किथां खाईंदा, हिन जा बचा किथां खाईंदा, हिन जूं न्याणियूं छा कंदा, इहे वीचारा किथां खाईंदा। ऐं साईं खे गुज़ारिश आहे, बिलावल साहब खे गुज़ारिश आहे त इहे जेके बि क़दम आहिनि इन्हनि खे अॼु जेको सुभाणे वारो फ़ैसिलो आहे त इनखे थोरो पोते करे ट्रांसफार्म खुलियो वञे। हीअ आफ़ती कुदरती आफ़ती आहे, अलाह कंदो या ख़तमु थी वेंदी, अलाह जो रसूल कंदो ख़तमु थी वेंदी इंशाअल्लाह। साईं खे इहा गुज़ारिश आहे त सॼे पाकिस्तान में क़ुरान खानियूं थियनि, ज़िक्र थियनि त इहा इंशाअल्लाह बीमारी ख़तमु थी वेंदी। आफ़ती कुदरती आफ़ती आहे। इन खां अलावा अॼु इहो फ़ैसिलो कयो आहे त ट्रांसपोर्ट बंदि कई वञे। ट्रांसपोर्ट जॾहिं बंदि कई वेंदी त सभु माण्हू ट्रांसफार्म बंदि थींदो, किथां ईंदा वीचारा वैनियुनि वारा वीचारा, किथां उहे बेरोज़गार थी वेंदा, उहे किथां खाईंदा, उहो त वीचारा किथां कंदा, उहो खाई कोन सघंदा वीचारा। ग़रीब हिकिड़ो 500 रुपया या 600 रुपया हू वीचारा वेन जी डायरिंग था करनि, उन्हनि जा बचड़ा छा खाईंदा। साईं मुराद शाह खे वरी बि असां रिक्वेस्ट कंदासीं त ट्रांसफार्म जे लाइ सोचियो वञे, मज़दूरनि जे लाइ सोचियो वञे। जेके दुकान बंदि था थियनि उहे ग़रीब किथां जेके ॿिया दुकान खाइण ते पीते शयूं आहिनि हू बि त हुन जा बि त बचड़ा आहिनि। जंहिंजे घर खाधो न आहे, छा हुकूमत वारा घर में खाधो पुॼाए ॾींदा? इहो मां नथो चई सघां त इंशाअल्लाह जेको साईं में क़दम कयो आहे, जेको रिलीफ में गवर्नमेंट मुलाज़िम कटियो आहे, थी सघे ॾे बि इन्वर्टर ॾे बि उनजी मर्ज़ी आहे साईं जी। थैंक यू। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त जॾहिं खां इशू कोरोना वायरस जो फैलियो आहे उन ॾींहं खां वठी मुल्क में अफ़रा तफ़री फैलिजी वई आहे। जीअं त चीन खां ई शुरू थियो आहे, आउं सम्झां थो हेसि ताईं 162 मुल्कनि ताईं फैलिजी चुको आहे। पर ॿियनि मुल्कनि में हिकिड़ो तरीक़ेकार आहे, अगरि उते लॉकडाउन कयो वियो आहे त उन्हनि ग़रीबनि मज़दूरनि खे उन्हनि जे घरनि ताईं राशन पुॼायो वियो आहे। असां वटि पाकिस्तान में जेको गवर्नमेंट आहे इमरान ख़ान त वॾियूं फूकूं थो हणे। ऐं CM सिंध मुराद अली शाह खे वरी बि सलाम पेश करियां थो त हू हिकिड़ो थी सिंध गवर्नमेंट पंहिंजे जेको आवाम जे लाइ उन जदोजहद जी शुरूआति कई आहे। पर आउं साईं मुराद अली शाह खे बि अर्ज़ु करियां थो, ख़ुदारा ही मज़दूर तबिको, ही जेके नंढा दुकानदार, ही जेके होटलनि ते मज़दूर, इहे 15 ॾींहंनि में आउं सम्झां थो कोरोना जे करे न बेरोज़गारीअ करे मरी वेंदा। उन करे पाकिस्तान गवर्नमेंट खे, सिंध गवर्नमेंट खे ऐं जेके ॿिया वस वारा आहिनि उन्हनि खे आउं अपील करियां थो, महिरबानी करे अलाह खां डिॼो कोरोना वायरस लाइ दुआऊं घुरो त हीउ हिकिड़ो कुदरती अज़ाब आहे। छो त जेके पाकिस्तान में सियासी माण्हू असां ग़रीबनि लाइ नासूर बणिजी चुका आहिनि, हीउ अज़ाब उन करे फैलिजी चुको आहे। ऐं इंशाअल्लाह ताला हिन अज़ाब खे अलाह सां ई मोह ॾींदो, इंसान जे वस जी ॻाल्हि कोन आहे। पर पाकिस्तान गवर्नमेंट ऐं सिंध गवर्नमेंट खे आउं पुरज़ोर अपील करियां थो, ख़ुदारा जेको तव्हां 15 ॾींहं जो हीउ लॉकडाउन जो सिस्टम जारी कयो आहे उन में तव्हां सोचियो हीउ ग़रीब तबिको जेको रोज़मर्रा जे ॾियारी कमाए पंहिंजे बच्चनि जो पेट गुज़र करे थो ऐं हिन महांगाईअ दौर में पीसिजी रहियो आहे, उन जे लाइ तव्हां कहिड़ो तरीक़ेकार इस्तेमालु कंदव, उनखे तव्हां कहिड़ो रोज़गार उन लाइ कहिड़ो वसीलो कंदव जो उनखे पंहिंजे घर में विहारे उनखे तव्हां राशन ॾियो, उनजे दवाउनि जो ख़र्चु भरियो, उनजे ॿारनि जे मुस्तक़बिल जो सोचियो। बाक़ी ठलो लॉकडाउन करे इहो तव्हां असांखे कोरोना जे न हिन बुख ऐं बदहाली जे करे मारींदा। छा करणु खपे सिंध हुकूमत खे? उन लाइ सिंध हुकूमत जा इक़दाम बि पंहिंजे हथे सुठा आहिनि। हीउ हिकिड़ो वबाई मर्ज़ आहे। जीअं अॻे तव्हां ॾिठो असां डेंगे जो हिकिड़ो इशू हलियो, उन खां पोइ आउं सम्झां थो कोरोना जो हिकिड़ो इशू हले पियो। हीउ बि सिंध गवर्नमेंट बि असांजे लाइ सुठो सोचे रही आहे। पर सिंध गवर्नमेंट खे इहा ख़बर आहे त असांजो सिंध जो अवाम जेको हींअर अटे खंड ऐं ॿियो रोज़मर्रा जूं जेके असांजूं मेडिकल आहिनि जूं दवाऊं उन्हनि में असां कीअं पिया गुज़ारियूं, असां तमामु पीसिजी चुका आहियूं। असांजो हींअर बिल्कुलु को हाल न आहे। असांजा बच्चा रोज़ बुखनि में थर में ॾिसो केतिरा माण्हू पिया मरनि। उते कोरोना वायरस कोन, उते बुख ऐं बदहाली आहे। उन बदहाली ते कंट्रोल करियो। असांखे महिरबानी करे तव्हां 15 ॾींहंनि जो राशन ॾियो, असीं सभु कुझु कारोबार बंदि करे पंहिंजे घरनि में वेही था रहूं। जेके यतीम ॿार आहिनि, जेके घर के कम
कमाइण वारो को बि कोन्हे उहो हिन महिल काॾे वेंदा? आउं सर उहो ई अर्ज़ु करे रहियो आहियां। ऐं गवर्नमेंट जे तमामु जेके इक़दाम आहिनि उन्हनि सां असां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियूं, पर ख़ुदा इहो सोचो ही ग़रीब माण्हू जेको रोज़मर्रा 500 रुपया ॾियारी कमाए थो, जेको होटल ते बेरागिरी करे थो, जेको मिसाली ॻाल्हि मुंहिंजो छोलनि जो गाॾो आहे, उते मूं वटि 2 टे लेबर आहिनि, ऐं सुभाणे इहो बंदि करे छॾिया, इहे किथां खाईंदा? उनजे रोज़ चुल्ह किथां ॿरंदी? उन लाइ को इशू, उन लाइ को मसइलो हल करे, उन लाइ को फंड जारी करियो। बाक़ी 1 ग्रेड खां 16 ग्रेड या 5 सैकड़ो कटियूं था, फिलाणे जो एतिरो पघार कटियूं था, इहो जेको 3 अरब इहो इन्हनि जे ई पेट में वेंदो, ग़रीब खे कुझु बि कोन मिलंदो। ग़रीब खे न को अॻे कुझु मिलियो आहे, न को हाणे मिलंदो। जे अव्हांखे एॾो अहसासु आहे त महिरबानी करे ग़रीब खे पहिरीं ग़रीब जी नज़र करो, उनखे महिरबानी करे 15 ॾींहंनि जो राशन मुस्तक़िल पुॼायो। अॼु तव्हां ही दुकान ही मार्केटूं बंदि करे इहो छा था साबित करियो? ऐं सम्झां थो कोरोना खां पहिरीं असीं मरी वेंदासीं। 10 करोड़ हैदराबाद जे लाइ फंड जारी कयो वियो आहे, पर कंहिंखे मास्क कोन ॾिनो वियो आहे, कंहिं मेडिकल दवाऊं साईं मास्क त हिकिड़ो नंढिड़ो इशू आहे। ऐं सम्झां थो मास्क जी अगरि तव्हां पोइ हिसे में ॾिसो त हुनजी 10 खां 15 रुपया क़ीमत आहे। हींअर उहो ई मास्क जेको 300 रुपया 250 रुपया विकामजी रहियो आहे, उन ते ई अमल नथो थिए, त तव्हां सम्झो था 15 ॾींहंनि में इहे असांखे छा ॾींदा? कुझु बि कोन ॾींदा। थलो इहे ॻाल्हियूं हूंदियूं। ऐं जेके बि बीमार आहिनि उन्हनि खे तव्हां सखर में वञी ॾिसो, लेबर कॉलोनी में ॾिसो, यतीमनि वांगुरु मालखाने में बंदि कयो आहे, उन्हनि लाइ का बि कोन्हे, उनखे बि परे खां ई मानी उछलियो पिया ॾियनि। साईं इक़दाम तव्हां खणो। ऐं इमरान ख़ान खे अर्ज़ु करियां थो, सिंध गवर्नमेंट अकेले सिर्फ़ु कुझु नथी करे सघे, महिरबानी करे वफ़ाक़ सिंध सां कुलो कुले में मिलाए बीहे, तॾहिं असां हिन मर्ज़ सां मुक़ाबिलो कंदासीं। ऐं असां मुस्लमाननि खे खपे अलाह खां वाझायूं, अलाह खे ॿाॾायूं। असां थलो मास्क पाए घोड़ा घोड़ा कंदासीं, कुझु कोन। अलाह खे अर्ज़ु करियूं ही क़यामती निशानियूं हिननि खे दूरि करियो। अलाह साईं असां ते रहम करियो, असां मुस्लमाननि ते हिन दुनिया ते पूरी तरह रहम करियो। स्प्रे किथे बि कान थी आहे? स्प्रे जो साईं स्प्रे तव्हां ॾिसो, असां वटि मच्छरनि जो केतिरो आज़ार आहे, उन ते स्प्रे उहो कंदा आहिनि जेको 90% पाणी ऐं उन में आउं सम्झां थो हिकिड़ो 1% बि ज़हर हूंदो आहे। जेको ओरिजिनल ज़हर हूंदो आहे उहो विकिरो थियो हूंदो आहे मार्केटनि में। उन में तव्हां मच्छर छा, आउं सम्झां थो हिकिड़ो जेका पतंग हूंदो आहे नंढिड़ो, उहो बि कोन मरंदो। मच्छर त परे ई ॻाल्हि आहे। तव्हां मच्छरनि जो आज़ार ॾिसो केतिरो आहे, को उन ते अमल कोन थी रहियो आहे। महिरबानी करे मुराद अली शाह खे चवां थो, तव्हां पंहिंजे ऑफिसरनि ते हेठे तबिके ताईं चेक बैलेंस रखो त इहे अवाम जी ख़िदमत कनि पिया, रुॻो ठगी पिया कनि। हीअ बजट बि ईअं खाई वेंदा, 2 अरब जेको गॾु पियो थिए, जेको पघारूं कटियूं फिलाण थींदो, इहे बि हिन जे पेट में वेंदो। असां कोरोना वायरस जे ज़रिए कोन मरंदासीं। ऐं उहा ई ॻाल्हि थो कयां, बुख जे ज़रिए मरंदासीं। सिंध में मेडिकल सहूलियतूं आहिनि जेके कोरोना वारे जे करे कुझु कोन? सिंध में साईं मुराद अली शाह हिकिड़ो छा कंदो, पूरी टीम खे बाक़ाइदे उन जे मथां चेक एंड बैलेंस हुजे। उन ॾिठो हर डिस्ट्रिक्ट वाइज़, हर ज़िले वाइज़ बाक़ाइदगी सां उनजे मथां जांच पड़ताल कई वञे। हर इलाइक़े में वञी उन्हनि जूं टीमूं हुजनि, माण्हुनि जो मुआइनो कनि, हर माण्हू खे चेक कनि वबाई मर्ज़ छो फैलियो आहे, हिते जेके ॿाहिरियां आया आहिनि उन्हनि जी चेक बैलेंस कयो वञे। छो नथी ख़बर पए? तव्हां चेक करियो, ईरान मां असां वटि हींअर घणा माण्हू आया आहिनि, अमेरिका मां असां वटि घणा आया आहिनि, सऊदी मां असां वटि घणा आया आहिनि। तव्हां उन्हनि जी पहिरीं तव्हां वटि टिकेटूं हूंदियूं, कंप्यूटर सिस्टम दौर लॻो पियो आहे, केरु कंहिंखां नथो लिखी सघे। पहिरीं तव्हां उन्हनि खे क़ाबू करियो, उन्हनि खे चेक करियो, पोइ तव्हां हिननि खे लॉकडाउन करियो। हाल फ़िलहालु उहे पिया घुमनि फिरनि, हिते लॉकडाउन थी वियो, माण्हू बेरोज़गार थी विया ऐं कुझु बि को अमल मूंखे नज़र नथो अचे। अलाह करे साईं मुराद अली शाह जी कोशिशि आहे, अलाह साईं हुन सां मदद करे। असां आवाम जूं बि दुआऊं आहिनि, पर महिरबानी करे ख़ुदा हिन मिसकिन तबिके ते रहम कयो वञे। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.